नाजा शागिर्द तंजीम शाह जमायत लोहारी शरीफ जिले लाड़काने तरफा हर साल वांगुर हिन साल बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हिन रूहानी महफ़िल जी सदारत जिले लाड़काने सदर सफदर हैदर जूणे कई। हिन पुरनूर महफ़िल में मोहतरम साईं हाफ़िज़ अब्दुल रज़ाक जूणे जो ऐं मोहतरम साईं मौलवी हाफ़िज़ ज़ुल्फ़कार जूणे जो जन सीरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ख़िताब करणु फरमायो। जॾहिं त सिंध जो मशहूर नात ख़्वाननि में बादुराह कासमी ऐं मदद अली मेतले हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान में नाते रसूल जो हदियो पेश करे वॾो दाद वसूल करे रूहानी महफ़िल खे झुमाए छॾियो। घड़ी चमकाते पुरनूर ऐं रूहानी महफ़िल में महिमाननि तौर समीला जूणे जो रीजन सदर निशात तंजीम जमायत लोहारी शरीफ लाड़कानो वॾेरो मौलाबख्श जूणे जो साजिद मसन इंफॉर्मेशन सेक्रेटरी रीजन लाड़कानो अब्दुल वहीद जूणे जो यूनिट सदर डोकरी अली मोहम्मद गादी फकीर मंजूर अली जूणे जो जन हुया। जॾहिं त हिन जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी रूहानी महफ़िल खे सजाइण में गुलाम मुस्तफ़ा जूणे जो इरफान अली जूणे जो मुज़म्मिल जूणे जो सुमेर जूणे जो फरहान जूणे जो वसीम जूणे जो ऐं शौकत जूणे जो समेत ॿियनि वर्कर्स वॾे दिलचस्पी सां इंतज़ाम संभालिया। आख़िर में दुआ ख़ैर घुरे सभिनी आयल आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में लंगर विरायो वियो।